भरकियो खां रिपोर्ट करे रहियो आहे जेठाराम सिंधी शेख भरकियो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल दाद मोहम्मद बिरोही में स्कूल जी बिल्डिंग जे सब रिपेयरिंग न हुअण ऐं स्कूल में फर्नीचर जे खोट पीअण जे पाणीअ जी सहूलियत न हुअण करे स्कूल जे उस्तादनि मोहम्मद सलीम कुरैशी सादुल्लाह निज़ामाणी समेत ॻोठाणनि ॿुढो बिरोही रसूल बख्श बिरोही समेत शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां स्कूल जे अहाते में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते उस्तादनि शागिर्दनि ऐं ॻोठाणनि जो चवणु हो त स्कूल जे चौधीवारी मुकमल किरी चुकी आहे। स्कूल जो हिकिड़ो ई कमरो आहे, उन में ॾार पइजी विया आहिनि, उन मां रोज़ चापड़ किरनि था। फर्नीचर जी खोट सबबि शागिर्द ऐं शागिर्दणियूं पट ते वेही पढ़ण ते मजबूर बणियल आहिनि ऐं उस्तादनि ऐं ॻोठाणनि जो वधीक चवणो हो त वधंदड़ आबादी जे हिसाब सां स्कूल में कमरनि जी खोट आहे, पाणी, वाशरूम्स ऐं बिजलीअ जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं बि न आहिनि। पुराणी ख़तरनाक इमारत शागिर्दनि ऐं शागिर्दनि ऐं उस्तादनि जी ज़िंदगी लाइ ख़तरो बणियल आहे। मेज़ ऐं कुर्सियुनि जो न हुजण करे स्कूल में शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे फर्श ते वेही पढ़णो पवे थो, जेको न सिर्फ़ उन्हनि लाइ ख़ैर आरामदह आहे पर पढ़ाईअ में बि रुकावट आहे। जेको फर्नीचर मौजूदु आहे उहो बि ख़राब हालत में आहे ऐं सही इस्तेमाल जे क़ाबिल न आहे, जंहिं करे शागिर्दनि ऐं शागिर्दनि लाइ तदरीसी अमल मुश्किल बणिजी रहियो आहे। बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि शागिर्दनि जो सिखण जो अमल मुतासिर थिए थो। मुतासिरीन तालीम खाते जे वज़ीर सैयद सरदार शाह समेत इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि खां पुरसुर मुतालबो कंदे चयो त स्कूलनि जी बिल्डिंग ऐं फर्नीचर लाइ फंड जारी करण सां गॾोगॾु पीअण जे पाणीअ जी सहूलियत मुहैया कई वञे।